4 सालन जी ज़हरा सामो जी बीठी बीबी चए थी बुजुर्ग तू काॾे थो वञी चए थो इन ग़रीब खे मारण बीबी चए थी तुंहिंजो जुर्म कयो अथई चए थो मां सुञाणे ई नथो मां त अॼु आयो आहियां करबला में बीबी चए थी पोइ छो थो मारी चए थो मूंखे जागीरूं मिलंदियूं मूंखे ज़रो दीनार मिलंदा लव सम्झंदे त मातम थींदो बीबी ॾिसी चए थी लालच में मुंहिंजे बाबा खे मारण थो वञी चए थो हा मूंखे जाइदाद मिलंदी बीबी चए थी मां त हिन महिल आहियां ग़रीब जी धीउ सदको वञा ख़ैमे में वेठी आहे अमीर काइनात जी धीउ मां त आहियां ग़रीब जी धीउ तो हिते बि उन ॾे वञा पोइ सावरनि ॾऊं पेकनि ॾऊं ॿिन्ही पासनि ॾऊं अमीर आहे बस ॿ 4 जुमिला आहिनि बिस्मिल्लाह कयां सावरनि ॾऊं पेकनि ॾऊं तो अमीर आहे आई ख़ैमे हले थी ख़ैमे ॾे वरी पोइ ते निहारे चए थी चाचा मुंहिंजे मोटण ताईं बीहजां हलो न वञां मुंहिंजे गुरबत खे मद नज़र रखजां त वञी मुंहिंजे अचण खां अॻु में मुंहिंजे बाबा ग़रीब खे मारी मूंखे अचणु ॾिजां पोइ तुंहिंजी मर्ज़ी वरी 4 कदम खणी वरी पोइ ते निहारे चाचा मां जल्दी ईंदमि वञजांइ न अंदर आई मुसल्ले ते ज़हरा जी धीउ वेठी वार खोलियल बरसाती बि चए थी पुफी अम्मा जी सकीना अम्मा अॻे मुसलमान विया न मारिया मोटी आया हाणे वञे थो ईसाई हे असांजे नाने खे नथो मञे वेंदो मारींदो जॾहिं लफ़्ज़ ईसाई आयो न साइण को मुसलो छुटो अम्मा फिज़ा जल्दी आ जी ज़हरा जी आई बीबी चए थी वञ इन जो नालो अथई कैस वञी चईसि इहो लव सम्झजां मातम जे ॾाह जो अथई बीबी चए थी वञी चईसि परदेसण भेण थी चवई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पोइ तुंहिंजी मर्ज़ी मारी फिज़ा साम्हूं आई अञा तो गौर न फरमाइण जुमिले ते फिज़ा साम्हूं आई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बीबी चए थी कैस पुट जॾहिं जिन कैस पुट चए थो मूंखे हिते कोई सुञाणे नथो मुंहिंजे नाले खां मुंहिंजे पीउ माउ खां सवा कंहिंखे ख़बर न आहे तोखे कंहिं ॾिसो जो मां कंहिं सां साइण फिज़ा चए थी ख़ैमे में हिकु तुंहिंजी भेण हो तुंहिंजा बचड़ा थी आहिनि हो तुंहिंजे बिस्मिल्लाह कयई गुरबत ॾिस ग़रीबनि जी ख़ैमे में हिकु तुंहिंजी भेण उन यादि कयो अथई त मुंहिंजी भेण हिते वरी पाण खे चए थो हूंदी कंहिं शरीफ़ जी धीउ वक़्तु पइजी वेंदा आहिनि ॻाल्हि ॿुधण में को ऐब त कोन्हे सर झुकाए दर ते अची बीठो फिज़ा चयो साईं आयो अथई असांजी ज़मीर जेका पीउ सां न ॻाल्हाईंदी हुई गुरबत ॾिस ग़रीबनि जी दर ते अची बीठी आहे चए थी अदा कैस मूं भेण जो सलाम कैस जो अमामो खुली गल में वञी पियो टक्कर हणी चए थो तुंहिंजे ॻाल्हाइण खां सलाम जे आवाज़ को मालूम थो थिए तो गैरनि सां कॾहिं ॻाल्हायो कोन्हे बीबी चए थी मुंहिंजो अल्लाह गवाह मुंहिंजो पीउ सिकंदो ओ मां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लख दफ़ा जवानी माण्हू बीबी चए थी मुंहिंजो अल्लाह गवाह मुंहिंजो पीउ सिकंदो वियो मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ साईं हुकुम बीबी चए थी मां ॿुधो आहे त मुंहिंजे भाउ खे मारण थो वञे एतिरो आहे मूंखे जागीरूं मिलंदियूं बीबी चए थी जे जागीर मां ॾियाई पोइ त न मारींदे
मातमी तुझे मातम जे ना जो जुमलो आ वो त न मारी ने एथे जेकॾहिं तूं एॾी अमीर आ वो गुरबत जो होका छो थो ॾे बीबी चएती ताना न ॾे मुंहिंजो गाज़ी जो खुसी वियो मुंहिंजो हिकिड़ो भाउ न कुसिया असां को ग़रीब हुयासीं तोखे कहिड़ी ज़रूरत हुई कंहिंसां ॻाल्हाइण जी असांजो गाज़ी जो दुनिया तो हलियो वियो मुंहिंजा मान मुकी सदको अल्लाह तुझा मान न टोड़े मातमी बीबी देती फिजा कागज कलम दे छा करनी है बीबी देती वास्ता लाया मत बची पवे कागज खणी लिखई मोहम्मद भा अली जो बचड़ो वतन ते होए मोहम्मद बिन हनफिया मोहम्मद भा तुझे पी जी धी आया परदेस में पई थी लिखा नियाणी समझी खाली न मोटाए जा हो जेका मुझी पेकी जागीर हुजे सदको तैयारी कर दे मातम कर मां बिस्मिल्लाह कयो लख दफा मुझा बाबा मोहम्मद भा तुझे पी जी धी आया महरूमा मां जी धी समझी खाली न मोटा जा जेका मुझी पेकी जागीरा इहा इन के लिखी ॾिजा मत मुंहिंजो मां जायो बची पवे पोइ वारा इहो खातायो कए जे साम्हूं के तो अल्लाह जाने बीबी तुझी पेकी जागीर के बीबी तेरी कागज मोटाए दे पासे डो लिखई तेरी चाचे जाया अब्दुल्ला वतन छॾियुम पे तो चयो मुंहिंजा शाम में मवाज़ियात मुंहिंजा मिस्र में रक़बा मां जाफ़र तैयार जो पुटां कुझु खणी वञ मूं चयो दुआ कर साला मुंहिंजा ॿाहिरि अची हो नज़र लॻी वई करबला में उजड़ी वई मुंहिंजे ॿाहिरनि जे मान टुटी विया हिकिड़ा बच्चो हुसैन आन जी ताई समझी जेका मुंहिंजी सावरी जागीर हिनखे लिखी दे पता हुसैन बची पवे रोइण वारा रुको हिन जे साम्हूं आयो ते तो अल्लाह जाने बीबी तुंहिंजी सावरी जागीर केतिरी आहे ओ सादात कोट ते इमाम बारगाह में वेही रोइण वारा हाणे ॾस बीबी छा करे चवंदी अम्मा फिजा सलाह ॾे पेकी जागीर बि ॾिनमि सावरी भी ॾिनमि राज़ी न आहे हाणे छा कयां कोई ख़याल जो आयो ये चादर लाहे ज़मीन ते विछायई चेथी लैला रबाब उम्मे फरवा कर मातम कर रो अल्लाह ही रात लख दफा उम्मे फरवा लैला देखे पुटन दी साधन लाए देवर ठाराया अल्लाह वास्ते नियामत भा बची पवे ये देवर तमा थींदा आया बीबी किरा तो कयो गंढ मथा पोयो आवाज अम्मा जल्दी न कजा ओ कुंडा न थाला ज़ैनब कहती तू न ला तू हुसैन दी प्यारी शाबाश लख दफा तू न ला तेरी अम्मा कुंडा सख्तन सभई चाली जी थी चंगा पाण लहा सिमर दा तमाचा दा थले चांदी कमीना मा सखी जी
दिया मुखे मारना मैं पान ला है। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। रोहन वारा बीबी गंड बधी ये देवर कैस के सामो आया गंड खोली ज़ेवरन ते दीद पई एक दफा वरी न ॾिठई टक्कर हणंदो थो वधे तो रब मरियम के नाराज कई छो ॾिठई हे तके मरियम की सरदार जा ज़ेवर सदको सदको हे तके मरियम की सरदार ज़ातिन जा ज़ेवरन ये चई हलण लॻो फिजा ते थी नहीं थो राज़ी कोने बीबी कहती अल्लाह वास्ते मोटाइस ताइस नोटिया मां तोखे जन्नत लिखी दिया कैसे तो जन्नत जो सही थी तू को बंदूर दी दिया तू को जहराज भाई हुसैन शाबाश थी वही मजलिस अच्छा न बंदू सही नाते शाह सही तुझे नाले जा ॾुखियां हाँ रोईंदी उहा अखा जा में गैरत हुजे बेगैरत के केड़ी खबर है कड़ी पई हाँ दर्द वाली अख रोईंदी इज्जत वारो रोईंदो इज्जतदार के दर्द में मुझे साईं अल्लाह अकबर अल्लाह अकबर रोइण वारा ते तो बस तो जन्नत ॾिनी मुवती आने दुआ कर मारा न थो तुझे भाजो दिफा करन थो वञा बीवी दे दी अल्लाह पूरी उतारी आया हुसैन वक्त के तो सलाम अलैका या अय्युल गरीब ओ दुनिया पई थी मारई मुझे सलाम हो जाई हुसैन के तो के भी सलाम तुझे इंतजार में चेरो वेठो देर कई अम्मा बुधाए भैया हुसैन मेहमान पिया शाबाश 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 देखे चाकरी के रोहन जा दिया रोहन वारा हुसैन फरमाए तो का देवे चाहे तो भेड़ तुझी खेमा जे दर ते सजो यो जुमलो मुझ बिस्तर ते रोइने मुझ मजर सुइने जुमले ते मुक्की भी निवन हुसैन ते तो खेमा जे दर देवे तो के जो घुरायो तो संगलायो ते तो चंदी अता कैस मुझे सलाम हुसैन के लाज़र अकबर विसरी ते तो भेड़ तो दी गरीबी ता सदका हाँ तक बचबू सदको सदको सुभान अल्लाह अल्लाह कबूल करे हुसैन फरमाए तो पढ़ कलमो ते तो पढ़ा कलमो पढ़े ते तो दुआ कर तुझा दुश्मन मारू रोहन वारा लड़ंदो थो लड़ियो मोटी आयो आका मां मारिया थो मूंखे ज़ख्म कोन थो लॻे आका ने दुआ कर मां क़यामत ताईं लड़ंदो रहां तूं बचने हुसैन ते तो जेतिरो लड़ी घड़ी खां पोइ मां कुसी बि न आए आए आखिरी जुमला दुआ पियो थो ॾियां ये कदमन ते गिरियो जे तो मां जे दुखे पासे जो वास्तो थई हाणे मूंखे जले दुआ घुर तो खवक में मां मरा हाय तो खां किए जीअंदुम हुसैन ते तो तोखे ज़ख्म न लॻंदो जे तो मौला मुझे मुक़द्दर में न है या मां तोखे कबूल न आया जे तो राजनती कबूल भी आई मेहमान भी आई तो आका छो न ज़ख्म लॻंदो हुसैन ते लोलिया समझाया ये खैमा ने आंगरियूं खड़ियूं कई हुसैन ते तो निहार वार खोलियूं भी पिया कुरान खयूं भी पिया कहती मुझे अल्लाह मुझे भाजो
एक लफ्ज पढ़ा जी बाबा जी बाबा। चौवट पर्दादार बात लिखन दा बसो भी पर्दादार ये कुरान खड़ी मुझे अल्लाह असा जो आखिरी मेहमान उन्हें मल हुसैन फरमाया बस कर दुआ दी मेहमान थकती पियो थई रोएण वाला हुसैन इनकी इजाजत दी इनके जख्म लगा ए शहीद थियो रोएण वाला हुसैन तो जाता उठी तो ते रोवन वालो कोई कोने हाल तो के दरबार